चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स अद्दा सुबत्ता जी अद्दा उबत्ता केड़ी सजा में प्यालो जू अद्दा उबत्ता मच्छरन न सफ़ा मुसीबत में विझ छॾियो आहे। मच्छरन छाना संजे मिट्री माइट थला हुजया कंहिंजा न कंहिंजा सलाम ॾेई ऐं पोइ चऊं न हथ खे चक न हनो। हाँ अद्दा उबत्ता पेरन के ता पटन पेरन के ता बचायूं त वरी हथन के ता पटन हथन के बचाया तो वरी पेरन के ता पटन वरी कदी कदी अची कनन में झुकत ता करन। अॼु भेणी वल खे बि बनीअ जी चौकीदारी लाइ ॿियो को माण्हू कोन लधो न असांजे गाते में चौकीदार हणी छॾियऊं। अधु भेणीअनि जो बि त एतमाद रखिणो वन जेको कब्ज़े जे लाइ ईंदो न उहो वापसि खाली न वेंदो। हा हा इहो त आहे खाली वापसि कोन वेंदो ख़ैरात में 500 रुपया ॾेई छॾींदासीं। अरे अदा उबता ईअं न मन जेको ईंदो न उन्हनि जूं ॼंगूं भञी छॾींदासीं। हा पोइ ईअं चइजांइ न मूंखे सम्झ में वरी न आई न सुबत्ता हिकिड़ो कमु त कनि कहिड़ो ॾिस को किथे पलाल जरो को हथ करे आ ॾिस का पीली त दूहों दुखे मच्छर मोगा अचनि दिमाग़ फिरी वञनि परते हलिया वञनि। किथां पलाल ॾिसां थो पोइ बाहि ॾेई दूहो कयां तो दर्दन जो। पर बंदूक खे त हूअं करे न अंधा कीअं कयो अथई एॾो वली को अची वञे त हीअं ॿई पासा हली थो। मां ॾिसां पियो न तूं बंदूक जो बूथ हेॾे कर। हा ईअं ई चढ़िया ईअं तो कीअं ॾिबी अथई हाँ हीअं करे न बस। अधी गर्मी जी अधी सर्दी असांजा मुड़स वीचारा सॼी रात मच्छरनि में कुत्ते वांगे पिया पटिजंदा। अधी उहो त आहे पर बनीअ जी बि त चौकीदारी करणी अथनि न। चौकीदारी न कंदा त दुश्मन बनीअ ते कब्ज़ो करे वेंदा। उहो त आहे पर अॻियां जे माण्हू हथियारनि सां आया त पोइ ही ॿ कहिड़ो उन्हनि जो आंगूठो पटींदा। आंगूठो पटनि या न पर रड़ करे वाको कंदा दादा वारा पहुची वेंदा न। सच्ची ॿुधाई न मूंखे त वीचारनि जो अहसास थो थिए। एहसास त मूंखे बि थिए थो वीचारनि में आहे कुझु कोन ॼण आहिनि ॿिलीअ जा बच्चा पर पंहिंजी बनीअ ते उहे पहिरों न ॾींदा त केरु ॾींदो। हा इहे बि त आहे। अधी तूं खुटको न कर अॻिन खे मार न ॾेई सघिया त मार खाए ज़रूर ईंदा बनीअ ते कब्ज़ो करण कोन ॾींदा। अधी जेकॾहिं कुटको खाईंदा त हेॾे तेल जी मालिश त असांखे ई करणी पवंदी न। ॻाल्हि त ॿुधो सवेल असां मानी पे खाधी तॾहिं बि चिताए पे ॾिठो हिन मानी खाई बस कई तूं खट ते वेठा आहियूं हाणे बि चिताए पे थी ॾिसो ॿिले वांगुरु रखी विझी विझंदो या पेट में सूर तव्हांखे कुझु नथो थिए थे कुछ भी कोन थो छो भला मानी में ज़हर मिलायो आहे छा जो असांखे कुझु थिए खुरड़ियूं हणंदासीं। मानी जी ॻाल्हि नथियूं कयूं असीं छो तव्हांखे ज़हर ॾींदासीं असां त उबते सुबते जी ॻाल्हि वेठा कयूं। छा थियो आहे उबते सुबते खे थियो त फ़िलहाल कुझु बि कोन्हे जेकॾहिं कुझु थियो त उबतो सुबतो छा कंदा। ॿिया के बहादुर माण्हू चौकीअ ते विहारियो आहे न जेके कब्ज़े लाइ अचनि हा उन्हनि सां मुंहुं बि ॾेई सघनि हा। छो तव्हांजा भाउर बहादुर न आहिनि छा जो चइनि माण्हुनि खे मुंहुं ॾेई सघनि पोइ हिननि जी मानी सुठी आहे त कंहिं कुते खे ॾियूं इन्हनि खां त भलो आहे को कुतो पालियूं। ऐं ॿी ॻाल्हि त को हथे खाली थोरे ई न बाबा जे हवाई फायर त कंदा न ऐं हवाई फायर कंदा त असांखे ख़बर पइजी वेंदी ऐं असां त रिड़ी हलंदासीं। जेसि ताईं तव्हां रिड़ंदो तेसि ताईं उहे रहणजी वञनि त पोइ सफ़ा अहिड़ी ॻाल्हि बि नाहे जेको न कब्ज़े ते ईंदो उनखे इहा ख़बर हूंदी पक हूंदी त नूरल भुरल को वयल न आहिनि जेकॾहिं आया न त मुहारो मोटड़ो अहिड़ो लॻंदो न इहो उहो बि चङे नमूने सम्झनि था कीअं था। हा बिल्कुलु था मां त चवां थी अलाह करे त अहिड़ो कुझु बि न थिए न त रोलड़े में पइजी वेंदासीं। अलाह ख़ैर कंदो सुबुह थाणे अलाह करे कुझु थिए न। ही तो बाबा गड्ढनि खे बि मारे आहे न को गड्ढा वांगुरु फरोड़ाट कनि न को का खुरड़ी हणनि मच्छरनि जी बजाल आहे जो हिननि खे पटनि मच्छर त मूंखे बि कोन पटींदा आहिनि उहो हिन करे मच्छर जो त हिनखे असीं पटींदा त हीअ त रहियो दुनिया जो आख़िरी बेस्ट हो असीं मतिलबु बेस्ट थी विया हिननि खे ॾिसां ही कहिड़े हाल में हिन
ही अल्लाह मरी विया अल्लाह जेरा है न सवड़ से लुॾे पई थी पेट बि अची वञूं कोन पियो था जेरा न सही हे न पहिरें नंबर जा निसा कुत्ते जो साधन किथे था मरनि यार आज लको न कल्ह मरी हाणे ॾिस न जेकॾहिं वाड़े जी कूड़ी लिखत ॾींदुसि बची त वेंदुसि पर हाणे जेके ज़ेवर पैसनि जूं हेॾियूं दुष्टियूं ॿिया जाइदाद जा काज़ ओदा की बनेगा कालिया हा ऊंदहि जे बिना हर गुनाह जो उनका ये जो फायदो वठी वञी सॻिया टपड़ पंहिंजा कढा न त बाबा हथ ते केरु तरीब कोन हणणु ॾींदी बाबा वरी बि ॿीहर डबल चेक कया न किथे न भाऊ उजट घोड़े उथी न पए त वाखो न थी वञा नको बाबा सुबुह जो ई उथंदा हालत पुट जी हालत ॾिसो परियों वरी ॿी बि बसि हाणे हिननि खे मां कुझु बि नथो ॿुधायां हा ऐं का राति जे वॻड़े में सभु हे टपड़ साज़ूं सामान कढी पाण वटि त वधीक कया हिननि खे वाह बि कोन ॾियणु ॾींसि हलोड़ी हलो Taupata. Oh, taupata. अचो Ayoti re ayoti. अचो केरु अची वियो दुश्मन अची वियो त दुश्मन Nanda. Who I wa who? उब केरु ॿुधा त केरु आयो आहे नालो त खण न Nanda taupata. Who ayoti who? हू केरु दसो बटा ॿुधा न अॼु नूर लायो आहे कबूर लायो आहे Nanda. Who I wa who? हू बि केरु ॿुधाई कोन था नालो छो नथो खणी भला Taupata. Nalo karto masa tachiri poldo. उतां चकोई गोश्त पटींदो जो मां बि वतंदुसि हुन वांगुरु लंदो अॼु पर ॿुधाईंदे त ख़बर पवंदी त हू केरु आहे मूंखे त नचर बि कोन थो अचे ताउबता उहे हेॾा ॾिसो हेॾा मूं वारे पासे ॾांहुं कुतो हल रे लूची कुता हल त हाणे हिन पादर मुंहिंजे हेॾे ठुले भाउ खे ड्रॼाड़े छॾियो अथई कुते खां ड्रॼी थो जे कब्ज़ा खोर अची वञनि त पोइ छा कंदे पोइ वरी छा कंदुसि तोखे उथारींदुसि न ताउबता हाणे मां सुम्हां त तूं जाग हूअ बि मुंहिंजो जागी जागी मथो मण जॾो थी वियो थी ठीकु आहे मुंहिंजो बि त मथो मण जो थी वियो आहे पर हाणे वॾो भाई तूं ई सुम्ह मां जाॻां थो ताउबता मूंखे डपु थो थिए किथे फाटी न पवे जेकॾहिं चांहि जो चुको मिली वञे त पोइ वाह थी वेंदी हींअर चाहे किथां आई बा चरियो ही छा बस करे सुम्ही पओ आराम कंदे त मथ जो सुर बि लही वेंदई ठीकु आहे ताउबता मां पोइ सुम्हां थो वरी ईअं न थिए जो वरी तूं मूंसां गॾु सुम्ही पए पासो वठी वॾी ॻाल्हि तो करी यार मां तूं झूमते त मां बि सुम्ही पवंदुसि ज़िमेदारी जो कमु असां ते जॾहिं बि ईंदो आहे न असां ॿ अखियूं न चार अखियूं कंदा हूं हेॾो बि ॾिसंदा हूं हेॾो बि ॾिसंदा हूं जेकॾहिं भुल में कुतो अची वञे टको हणे त उन खां बहितर माण्हू जा दोॾा पटियल हुजनि ऐं पितल हिते रखां थो इतफ़ाक़ अहिड़ी ॻाल्हि थिए न त पितल तकिड़ो खणी वठिजांइ ताउबता घेरे अच चार चपटा मारे ॾे न उतरिया ताउबता तूं त निंड करण बि नथो ॾे चुपटा उठ चुपटा चुपटा उठ आयो आहे आयो आहे त पोइ हकल ॾेई छॾेसि न मूंखे छो थो उताए अॻे तड़े करे कुतो ठो रही
मतलब त मानू आहे, मानू। शुरुआत करे तो पिछले शरण में चामू उच्च उच्च सिद्धि कर बंदूक मुझे कांडे तो सिद्धि कांड हो नहीं था ओले कर अकु कोल केवो बापा ने पति वनो ने गोली पयलती पिस्टल में सिद्धि और तो मैं अकु कोल ये बीपी आ बुढ़ा ने बुढ़ा अदा बुत्ता हे तो हत में कोरो तत मैं जो कुछ तो चमके लगे तो कोने कटला था। अदा बुत्ता तो के ओजा के वतो वाए पानी जे बारे ते आयो हुंती को जोते भी सोचिंदा सीधा अगते हलन में डप तो ठीक था। ठीक है अदा बुत्ता उते हली दिसुता त केड़ी आ पत्ता जाते पैर मारे हल जाइए न त खड़को करे बनी वने जो बता इत अटा जो गोठे वाडो हाजी लकुणा अदा बुत्ता आए त अता जे गोट जो लकड़ पर अध रात में खड चोतो खोटे जो बता जी अदा बुत्ता इत को लाच त को न खणी आया हल अदा जक दे लाश आने त पो कारवाई अल्लू भी गनो जिन सद जो बता हां बुत्ता मता कारे के कारो करे मारो हो जे तपो अदा बुत्ता तू सफर चलेवा कारे के कारो करे की मारिया लकुड़ वट न रन न रिली तप कारो की करे सा अदा जो बता जी हां त जवान तो लकुण के बधी आई पाने वरन भेणी वन के घुराए को लगी थी बाजा कर रही हूं अदी चजन के वरी सिंग थिंदा न छा अदा बुत्ता मुके वरी काते सिंग मुदो मतलब त चजन का सिंग न थिंदा अदा बुत्ता तो भी त सफर चलो बड़वा कदी चवे तो थींदा न कदी चवे तो त न थींदा तो बाबा ओ जगह वडा खराब न तो के चरियो करे छडियो तो अरे चरिया चुप बता मुदो मतलब बात है जड़ियो न कर मत लकुण होचार थी वने अदा भला पांजे भेड़ी वन के इतला कयो त लकड़ पांजा कागज ऐं मिल्कियत हिते लिकाइण आयो बा अरे चुप बता तू चुप छो तो करी हाजी लकुण भली पंजो सब कम करे वने पो ॾिसंदासीं उहो वरी कीअं अद कर इहो बि सम्झायां तो रुगी लकुण खे पंजो कम करण ॾे त छा थो करे गर्मी ओ गर्मी फोट न पाण सुमे थी न मूंखे सुमण थी दी वो भी तो बेचारा जागंदा हूंदा न उन्हनि जो त कमु आहे राति जो जागण छो था जागन सुमन छो न था चरी उहे जागन था त तॾहिं असां चोरनि खां बेखौफ थी सुता पिया आहियूं तू कंहिंजी ॻाल्हि थी करी मां त कुतनि जी ॻाल्हि थी कयां तूं कंहिंजी ॻाल्हि थी करी मां पंहिंजी मुड़ुस जी ॻाल्हि थी कयां तोखे उन्हनि जी छो लॻी आहे मुड़ुस माण्हू आहिनि जे अॼु राति जागंदा त सुभाणे ॾींहं जो खटनि ते खोंगरा आणंदा भला पंहिंजी मुड़ुस ॾे ॻाल्हि त कर हाल अहवाल त पुछीस न सवेर फोन कई हुयमांसि पर नंबर बंदि हुयसि गर्मी थी सघे हुनजी मोबाइल चार्ज न हुजे हाणे अल्लाह जो नालो वठी सुम्ही रहो जेकॾहिं असां राति जागंदियूंसीं न त सुबुह जो थकल ईंदा उन्हनि जी ख़िदमत केरु कंदो हा दी ईअं त आहे पर निंड बि त अचे न मूंखे त निंड ई नथी अचे अदी अखियूं बूटे सुम्हंदी आ त निंड अची वेंदी बाक़ी चिबरे वांगे दोडा पटे लोणा हणंदी त सॼी राति पई सूर खाईंदी निंड कोन ईंदी ठीकु आहे दी तोखे निंड थी अचे तूं सुम्ही रहो मूंखे त निंड नथी अचे कोशिशि कयां थी मतां निंड अची वञे अदी तुंहिंजी आहे मर्ज़ी मां त सुम्हां थी
अदा बुता जी अदा सुबता हाणे त ठप ॾेई तफ़ा बंदि करे पूरे छॾियो अथई। हाणे हली हाजी खे पकड़ियूं था, पोइ अदा नूरल ऐं बूरल खे वठी था अचूं। अभी चवंदा आहिनि त लट फट थर थोर चारई लांती ॿधा चङा आहिनि। तोखे बि ॿधी दे छॾी नथो 2-3 मिंट त हू पंहिंजो कमु करे वञे, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। कहिड़ो इंडिया जी फिल्म थी हले त तूं ॾिसे तो तोखे मज़ो थो अचे, मोतबर पकड़ूं न। अरे बाबा तूं सम्झी नथो न, तिकड़ी कुटी अंधा गुल रजणी दी आहे, इन करे तकड़ न आहे पिणनी। हू जेकॾहिं पकड़ींदासीं न त जेके ज़मीन में पूरियल कागज़ उहे असांखे कोन मिलंदा। इन करे छबुर करत या बिलकत जा वारिस असां थियूं। ओए अदा बुता वञे तोड़े वञे तो वञण ॾिस त वञे, निकिरे न सम्झी। वञे तो वञे तो वञे। हा हले हले वञे वञे तो। अदा सुबता जी अदा बुता जिथे न हजी लकड़ो छमन पूरे वियो आहे, उते पंहिंजी कान का निशानी कंदासीं न त जे असांखे ख़बर पए त इहा उहा जाइ ते मिल्कियत पूरियल आहे। अदा बुता पोइ तो कढंदासीं कीअं जॾहिं गरी खपी वेंदो। ईअं लचे ठगरण जो माल खे असां को सुठो मौक़ो ॾिसी इहो माल कढंदासीं। पराओ माल माना हाजी लकड़नि जो जॾहिं असां वटि ईंदो न, पोइ चवंदासीं पराए माल त टोपी निराड़ ते। ईंदड़ वक़्त में लकड़ वारे माल ते असां दुनिया में अजाचो कंदासीं। लकड़ पाण खे मुतबर सम्झंदो, चवंदो आहे मां वॾो सियाणो, पर मां बि लकड़ जो ॾाढो आहियां। अदी मांधाणी हिते इन्हनि जा खुंगरनि जा ठका पिया था पवनि, हुते पाण वारा ॿाहिरि वीचारा कुतनि सां गॾु चाका था उठा। हूअ बि अदी सिधी काठीअ ते ॿार हूंदो आहे, असां वारा ॿाहिरि ॿिन्हिनि पासनि ॾांहुं था पीड़जनि। होॾा सर्दी गर्मीअ निभागिन हुननि जो जीअण जंजाल कयो आहे, हेॾो असां वारा मुड़ुस हुननि ते ॾंडा उभा कयूं बीठा। अदी मांधाणी ख़ैर जी रुगो राति गुज़रे, जेकॾहिं कुझु थी पए त असां वारा ॿाहिरि जीता अमड़ा किथे मूं थी सघंदा। इहो त इहे सोचनि हा न, पाण त खाई खाई पाॾा थी पिया आहिनि। बंदूकूं त हे बि भरे बीहनि न त जीअं दुश्मन ते दहमान बि थिए। असां वारे ॿाहिरनि त कॾहिं पाणी वारो पिस्तौल बि न हलायो। हा न अदी, ओली सोली का पाण ते छुटी पवेनि त पोइ ख़ैर जो रुगो सुबुह थिए त मां 11 रुपए जी रेवड़ियूं विराईंदसि। अदी वरी सुभाणे राति त चौकी कोन ॾींदा न। जेकॾहिं ईअं थियो न त असां पाण वारे मुड़ुसनि खे चवंदासीं त रोज़ रोज़ असां वारा ॿाहिरि चौकी ते बीहंदा त चरिया थी वेंदा न। हा हा इहा ॻाल्हि बि सही आहे, पर हे असांजो चवण कंदा छो न चवण कंदा? उन्हनि खे अञा ख़बर ई न आहे हाजाणी जी होॾे जी। अदी मां बि माधाणी आहियां, माधाणी। जेकॾहिं फेरो खाधुमि त सॼो मुल्क लसी। पापा पापा अरे हाजी जी खट खा लिया। अरे तो वो नहीं भागा वनी सुमी पो न। हाजी खट पे कोने कोने हाजी खट्टा तो कोने की करियो हलाए। अरे हल हल तारी गोलेस तू है न गोलेस हम है न कोई पैसे न गोलेस। हाँ बारुक आजा छोरांडे भागायो हली किए तो लाहे पादरी वठा छाजो करा ख़ैर त आहे आधी राति जो छापा कयो। मीराला हाजी लकुल खटे ते कोने हाजी खटरे को काढे यो अलाए अलाए काॾे मोह कई। तव्हां पी पुटनि खे छप कोरिया छा? हाँ ती अतीफा हलो तारी खट ते था गोलियूं। हेलो 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 ठही मूं अॻु ई तव्हांखे चयो त तव्हां ॿिन्ही पी पुटनि खे छप कोरिया।
हे लकुल न आहे त बाक़ी मुंहिंजो पीउ आहे। मता ये भी हुजे छोरा हलू सवला ॾिस केरु आहे कंहिंजी कप पियो आहे लाश हे त सेठ लकुड़ आहे। न बाबा सवेल खट खाली हुई। सुभाणे हलो त तव्हांखे अखियुनि वारे डॉक्टर खे ॾेखारियां। ॿिन्हिनि पीउ पुट हिकु ई बीमारी आहे। हलो त तुम हलो 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 अरे हल मेरे भाग खाईंदा आहियूं कि ये पत्थर न धुन सुटा जदू बा गर्मी अच्छा भाई ॿाहिरि अलाह जी महिरबानी थो त पा सलामत आहियूं। अच्छा पाण बि त खाई सघूं था न। सर्दी तव्हां पंहिंजा सुठा हथ असांजे किने वातन में चोतियूं विझो। तव्हांजी ख़िदमत करणु असांजो फर्ज़ आहे, असांजे अबे ॾाॾे जो कर्ज़ आहे। तव्हांजी मोहबत जो असांखे वठी वियो आहे मर्ज़ ऐं अदार कयो आहे असांखे अर्ज़ त मुर्सनि जी ख़िदमत कयो। छा सोट नूरल ऐं बूरल तव्हांखे पारत करे विया आहिनि? हा हा चवनि पिया त मुर्सनि जी इज़त कयो। जेकॾहिं न तव्हां ॿनीअ ते राति गुज़ारण जे करे असां मुड़ुसनि जो एॾियूं इज़तूं कयो थियूं त पोइ अॼु खां पोइ असांजो ॿियो घर ॿनी अथव। ॿियो घर ॿनी ते मतलब भाॼाई असां ॿनी ते पंहिंजो ठियो ठाहे पोइ वरी सोट नूरल ऐं बूरल सां गॾिजी रहंदासीं। इन जो मतिलबु आहे त तूं सॼी राति वारी बनीअ ते हूंदे। हा सर्दी हाणे असां ॿनी ते वञी दिलि जान सां महिनत कंदासीं। हा अदा नूरल ऐं भूरल खे बि करे ॾेखारींदासीं त असां बि कंहिंखां घटि न आहियूं। ऐं असां भाॼाई भला तव्हां बि ॿनीअ ते रहंदव छा? असांजो मतिलबु आहे त असां अकेले घर में कीअं रहंदियूंसीं? जेके ॿियूं मायूं रहंदियूं न। ॿियूं कहिड़ियूं मायूं? जिन जा मुड़ुस दुबई सऊदी रहनि था कमाइण जे लाइ उहे बि त वेचारियूं घर में अकेलियूं रही पयूं हूंदियूं न। न न असां अकेले कोन रहंदियूंसीं। असां अदा वारनि खे चई तव्हांजो बनीअ ते वञणु बंदि था करायूं। न न सोट वारनि खे न ॿुधाइजो। हिकिड़ी राति अधो सुबुह तो रहंदो ॿनीअ में, मां घर में रहंदुसि। गर्मी सही आहे। हा पोइ ठीकु आहे। छोला छोला मसालेदार छोला गरम गरम छोला वन चूल्हे जा छोला किया पेट जो इसी लोड करायो छोला छोला वीह में छोला ॾे। छोला मां सभु को वञे छोला अरे मैं अच्छा लॻे अब्बा वाह चूल्हे जा छोला जेको न खाए वो बि पछताए ऐं जेको खाए उहो बि पछताए। न वो वरी खाए पर ॾे हाल वाल हाजी लकुण जे वाड़े मां निकितो हुई धोरण जो डॉक्टर आहिनि छा? हा असां हिन वारे जा नवां मालिक आहियूं। मालिक वाकई तोखे वाड़ो खपाए ॾिनो अथई? असांखे त का ख़बर ई कान पई। तव्हांखे छो ख़बर पए? तुंहिंजो कहिड़ो हुन वारे में सोपरती आहे? न ज़रूरी न त असांखे को अतो पतो हुजे पर असां बि हिन ॻोठ में रहूं था न ख़बर त ज़रूरु पवे न असांखे बि त वारो खपिजी वियो। तव्हांजे लाइ इहा ॼाण काफ़ी आहे। हिन वारे जा मालिकाना असां आहियूं। न असांखे कहिड़ो एतिराज़ पर ॿुधो इहे जेके पुराणा नौकर आहिनि लकुण जा उहे बि तव्हां ख़रीद कया छा? न असां पंहिंजा माण्हू रखंदासीं। असांजो हुननि सां छा? हलो ठीकु आहे पर ॿुध तूं निजो खीर हलाईंदे का लकुण वांगुरु केमिकल मिलाए कारो मुंहुं कंदे पंहिंजो। न केमिकल छा हलाईंदुसि? जॾहिं 7-8 महीनूं पंहिंजियूं आहिनि त पोइ केमिकल जी कहिड़ी ज़रूरत आहे? अलाए मां ॾिनई मां हला तो वञी तो पंहिंजी रोज़ी कयां। छोला त ॾियो वञो। अरे मूंखां विसरी विया खोर छोला हिकिड़ो मिठ ऐं खीसे में पिया न कागल रा। तव्हांजे भाउरनि लाइ कहिड़ा गैरत जा कैप्सूल खाधा आहिनि? चवनि था असां गॾु ॿनीअ ते कमु कंदा घोड़पति। त पोइ अदा इहा त सुठी ॻाल्हि आहे न। जेकॾहिं हली ॿनीअ ते कमु कंदा त सभिनी जो भलो थींदो। रुगो कमकार नथा चवनि था असां उते पंहिंजी बैठक ठाहींदासीं मथा चढ़ी। हिकिड़ी राति जेको रहिया आहिनि न को अलामत जो असर त कोन थी वियो अथनि जो बनी लाइ हां थो फाटे ने भागनि जो। मूंखे शक आहे त कुझु थियो आहे। जेकी ॿनीअ तां कमु करण खां ईअं लवाईंदा हुजे गंजो पाकीअ खां से उहे पाण था चवनि त असां सां गॾिजी हली ॿनीअ ते कमु कंदा घोड़पति। न ईअं न चओ अदा थी सघे तो दर ते रुली घोर करे हाणे बेज़ार थिया हुजनि जमंदा हुजनि त पोइ बि ॿनीअ ते हिकु हंधि त हूंदासीं न। हा ईअं बि थी सघे थो जे कमकार बनी जो सिखंदा त पाण खे बि अॻिते जे लाइ कमु ईंदनि। तव्हां ॿिन्हिनि जो हथ बि वंडाईंदा। असां बि सोचूं था त असांजा सोट असां सां गॾु हुजनि
पर किथे न तो 2 ॾींहंनि खां पोइ वरी पाण खे थकल सम्झी ठका ॾियनि ऐं वञी गजरुनि जो थाल खणनि कुलनि ते पोइ तव्हां बि हल्को हथ रखिजो जीअं आस्ते आस्ते उन्हनि जा हॾ बि खुलनि पोइ भली ॻरो कमु कराइजो ईअं न त पहिरें ॾींहुं कोडुनि कुल्हे ते ॾेई छॾियो न जे न खाटी ते बीहारियो त बाग़ी थी भॼी वेंदव। इन ॻाल्हि खे त असां बि सम्झूं था कि दुश्मन हूं छा, साला भेणा आहियूं पाण में, असां ॿिनि खोदड़नि खे खोदड़ो ई सम्झंदासीं, को खचर सम्झी कमु थोरो ई वठंदासीं कोन ॿधी। हा हा पहिरें ॾींहुं घोबो हथ में ॾींदासूं, ॿिए ॾींहुं हर कुल्हे ते, पोइ आस्ते आस्ते रवा थी वेंदा, रवा मथां चढ़ी, इन खां पोइ ॿियो को करो कमु कुल्हे ते रखंदासूं, सम्झो था न? हा हा जे ईअं मुंहिंजे भाइरनि खे भीड़ आई न, मां बि माधाणी आहियां माधाणी, जेकॾहिं फेरो खाधुमि न त सॼो मुल्क लसी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।